अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾींहुं ॾींहुं आलाट में इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोवर जी ख़िदमत में हाज़िर आहे। लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे त कढी कांगा तो ॾियां हियो साण हथनि वञी खा विलायत में अॻियां अजीबनि पहिरीं मां न पुछनि हीअ क़ुर्बानी कंहिं कई। छा अवां ॼाणूं था त हिन कांग जो ज़िक्र या कढी कांगा तो ॾियां हियो साण हथनि वारो हीउ जेको शेर आहे उहो शाह साईं जे रिसाले जे कहिड़े सुर में मौजूदु आहे? जे अवां नथा ॼाणूं त तव्हां पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो करे छॾियो। हीउ शेर सुर पूरब में आहे। लतीफ़ साईं जे बारे में इंतिहाई अहम मालूमात जेका आहे उहा थोरी थोरी हर वीडियो में मां ॾियण जी कोशिशि कंदो आहियां त जीअं अव्हांजी इंफॉर्मेशन में वाधारो बि थिए ऐं लतीफ़ियात जे मौज़ूअ ते जॾहिं बि तव्हां ॻाल्हायो त तव्हांखे ॻाल्हाइण में बि आसानी थिए ऐं जेकॾहिं केरु अव्हां खां सवाल पुछे त तव्हांखे जवाबु ॾियण में बि आसानी थिए, छाकाणि त लतीफ़ियात तमामु वॾो मौज़ू आहे। इल्मु हिकु समुंड आहे, हुन समुंड जे कतरे कतरे जो बि अहसासु करिणो आहे। अच्छा, हाणे लतीफ़ साईं जो जेको पूरब सुर आहे उन में कांगनि जो ज़िक्र थियल आहे। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो अहम सुवाल इहो आहे त लतीफ़ साईं जादिम जखरो हिकिड़ो सखी किरदारु आहे जंहिंखे ॻायो आहे। जादिम जखरे खे लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ में कहिड़ो लक़ब ॾिनो आहे? इहो अव्हां जे ज़हन में हुजणु खपे त जादिम जखरे जो ज़िक्र लतीफ़ साईं सुर बिलावल में कयो आहे। सुर बिलावल में जिते जादिम जखरे जो ज़िक्र थियल आहे उते वॻनि फ़क़ीर जो बि ज़िक्र लतीफ़ साईं कयो आहे ऐं समन जो सरताज करार ॾिनो अथई। लतीफ़ साईं जादिम जखरे खे समन जो सरताज चयो आहे। साॻे ई वक़्तु लाखे फुलाणे जो बि ज़िक्र लतीफ़ साईं कयो आहे। अहम किरदार आहिनि, सूर्य किरदार आहिनि। हाणे लाखे फुलाणे जो जेको किरदारु आहे उनजो ज़िक्र लतीफ़ साईं सुर ॾहर में कयो आहे। हाणे इहो सुवाल बि पंहिंजी जाइ ते कॾहिं कॾहिं तव्हां खां केरु पुछी सघे थो त ॾहर चइबो छा खे आहे? त ॾहर बुनियादी तौर ते थर में तव्हां वेंदो त ॿिनि भिटुनि जे विच ते जेको हिकिड़ो स्पेस आहे उन में वारी घणी हूंदी आहे, उन घणी वारीअ वारी जेका ज़मीन आहे उनखे ॾहर चइबो आहे। हीउ सुवाल बज़ाहिर त नंढो सुवाल आहे पर ॾाढो अहम सुवाल आहे ऐं इहो उमूमन पुछियो बि वेंदो आहे त बाबा हीउ जेको ॾहर आहे उहो आहे छा? त अव्हां उन में चई सघो था त थर अंदरि ॿिनि भिटुनि जे विच में जेका ज़मीन आहे नाहमवार ज़मीन आहे ऐं उन ज़मीन ते जे विच में जेका मिटी आहे, वारी आहे, बल्कि मिटी त हूंदी कोन, वारी, उन जेका मिटी वारी आहे, वारी वारी ज़मीन आहे, घणी वारी वारी ज़मीन, उनखे ॾहर चइबो आहे। अच्छा, लतीफ़ साईं जो सुर बरोबर सिंधी आहे। तव्हांखे ख़बर आहे त सुर बरोबर सिंधी जेको आहे उहो मजाज़ी इश्क जो वस्तार थियल आहे उन सुर में। इहो सुवाल थी सघे थो त लतीफ़ साईं जे इन सुर में कहिड़ो इश्क दास्तान आहे? त तव्हां इहो चई सघो था त कलात जो हिकिड़ो नौजवान आहे जेको कलात जी शहज़ादीअ ते आशिक़ थिए थो ऐं हीउ सुर उन इश्क, मजाज़ी इश्क ते मबनी आहे ऐं इन जा मुख़्तलिफ़ शेर चया बि वेंदा आहिनि। कॾहिं ताकियूं ॾियनि, कॾहिं खुलनि दर दोस्त जा। हीउ जेको आहे शेर उहो सुर बरोबर सिंधीअ जो आहे ऐं इहो कलात जो इश्क दास्तान आहे। साॻे ई वक़्तु के उॾाई दूर के दूर बि उॾा सुपरी वारी जेका ॻाल्हि आहे, के संभरजनि न कॾहिं, के चढ़नि न चित ते, के संभरजनि न कॾहिं, के विसरनि न बूर, जीअं मेह कुंडीअ पूर तीअं दोस्त वरा कुदरसी। हीउ जेको शेर आहे, के उॾाई दूर के दूर बि उॾा सुपरी, के संभरजनि न कॾहिं, के विसरनि न मूर, जीअं मेह कुंडीअ पूर तीअं दोस्त वरा कुदरसी। त इहो शेर बि सुर बरोबर सिंधीअ जो आहे। अहिड़े तरीक़े सां माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपरी, इहो जेको शेर आहे इहो शेर बि सुर बरोबर सिंधीअ जो आहे। हाणे जोग ऐं विराग जो जेको ख़्यालु आहे इहो बि अहम मौज़ू आहे त जोग ऐं विराग जो जेको आहे बयानु लतीफ़ साईं कहिड़े सुर में कयो आहे, इहो रामकली आहे। रामकली सुर जे लाइ चयो वञे थो त इन में जोगिन सनासनि जो ज़िक्र आहे, पर कुझु तारीख़ुनि में इहो बि लिखिजे थो त इहो रामकलीअ में सूफ़ी शाह इनायत उनजो बि ज़िक्र आहे ऐं सूफ़ी शाह इनायत जो खावड़ी में बि ज़िक्र ॿुधायो वञे थो पियो ऐं इन ते यूसुफ शाहीन साहब जो जेको किताबु आहे या बदर अबड़े साहब जो किताबु आहे सिध जो छा, उन्हनि खे जॾहिं पढ़िबो ऐं मुतालियो कबो त असांखे महसूसु थींदो त वाक़ई बि
सूफ़ी शाइनात जे हवाले सां लतीफ़ साईं काफ़ी मुख़्तलिफ़ सुरनि में उनजो ज़िक्र ज़रूरु कयो आहे। उहो मख़फ़ी ज़िक्र आहे, किथे अलामती इज़हार आहे ऐं किथे खुलियल इज़हार आहे। इन सां गॾोगॾु सतुर कजु सतार आऊं उघाड़ी आहियां, ढक जो ढकणहार ॾेई पांद पनाह जो, सवेर सुर ॾहर जी ॻाल्हि कईसीं, हीउ शेर बि सुर ॾहर जो आहे। ऐं इन सां गॾोगॾु सुर ॾहर में असांखे जेका ॿी ॻाल्हि आहे त साहब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में पढ़ण तारियूं तूं, इहो बि असांखे सुर ॾहर जो किस्सो मिले थो पियो। उन सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जनी सुख न आहे को चारण के चइजनि, इहो जेको मौज़ू आहे इहो सुर प्रभाती जो मौज़ू आहे। ऐं शाह साईंअ जे मुख़्तलिफ़ जेके सुर आहिनि उन जा जेके पंहिंजा मौज़ू आहिनि उन्हनि खे बि थोरो थको तव्हांखे ज़हन नशीन करणो पवंदो त कहिड़े सुर में कहिड़ो थाट लिकल आहे या कहिड़ा शेर आहिनि, कुझु थोरा धका तव्हांखे यादि करणा पवंदा। शाह साईंअ जे सामिनई जोगियुनि सां जेका उमिरि गुज़री आहे उन्हनि में 3 साल शाह साईं पंहिंजे सफ़र दौरान सामिनई जोगियुनि सां गुज़ारिया आहिनि। हंगलाज बि वियो आहे, लाहूत बि वियो आहे, ऐं लतीफ़ साईं गंजे टकर जो बि शेर कयो आहे, ऐं गंजे टकर ऐं लाहूत जो ज़िक्र बि शाह साईं सुर रामकलीअ में कयो आहे। इन सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ी ॿी अहम लतीफ़ साईं जी इंफॉर्मेशन जेतिरी पॉसिबल थी सघे थी, जोगीड़ा जहान में नूरी ऐं नारी, नूरी ऐं नारीअ वारो जेको किस्सो आहे उहो बि रामकली जो किस्सो आहे। वाजट विरागिन जा इहो जेको किस्सो आहे इहो बि सुर रामकलीअ में अचे थो। कनकट कापट कापड़ी कनवटा कन चीर। हाणे इहो जेका ॻाल्हि आहे या इहो जेको बयानु आहे, इहो जेको इज़हार आहे, इहो बि सुर रामकलीअ जो इज़हार आहे। ऐं खाहोड़ी जेको आहे सुर उहो बि खाहोड़ियुनि ते मबनी आहे, ॾुथ ॾोरींदड़नि ते ॻोल्हींदड़नि ते आहे, ऐं उन में बि सन्यासियुनि जो ज़िक्र थियल आहे। जीअं मां गंजे टकर जी ॻाल्हि कई, उन गंजे टकर जो ज़िक्र बि खाहोड़ी सुर में थियल आहे। मूंसी ॾिठा माउ जनी ॾिठो प्रिय खे करे न सघां का, उन्हनि संदी ॻाल्हिड़ी, इहा जेका ॻाल्हि आहे या इहो जेको शेर आहे उहो बि सुर खाहोड़ीअ में आयल आहे। ऐं इन शेर लाइ चवंदा आहिनि त लतीफ़ साईं ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी अक़ीदत में चयो आहे त मूंसी ॾिठा माउ जनी ॾिठो प्रिय खे करे न सघां का, उन्हनि संदी ॻाल्हिड़ी। ॿियो लतीफ़ साईं जो हिकिड़ो सुर आहे रिप। हाणे इहो सुवालु तव्हांखां केरु पुछी सघे थो बाबा इन सुर जो नालो रिप आहे, पर इन जी माना छा आहे? त इन जी माना आहे ॻरी आफ़त। रिप चइबो आहे न यार तूं त का वॾी रिप आहे, माना वॾी का ॻरी आफ़त आहे, वॾी का ॻरी शइ आहे। त सुर रिप बि लतीफ़ साईं जेको लिखियो आहे उन में विछोड़े जो, फ़िराक जो, फुड़ाईअ जो ज़िक्र आहे, दर्द जो बयानु आहे, ऐं हीअड़ो पिरियां धार वारो जेको आहे शेर, हीअड़ो पिरियां धार निबेरियांसि न निबरे, इहो इन क़िस्म जा जेके बि शेर आहिनि उहे असांखे सुर रिप में मिलनि था। मूं मुंहिंजे ई मींहुं को करींदसि ककरें, सरलो सारो ॾींहुं मूं पिरियां जो न लहे, ही यादि पिरीअ जी यादि, फ़िराक जी दर्द, विछोड़े जो दर्द, इन जो जेको बयानु आहे इहो बि असांखे सुर रिप जे इन में मिले थो पियो। ककर मंझि कपार झुड़ नेणऊं न लहे, नेणनि जो ज़िक्र हूअं आसा में आहे अखियुनि जो ज़िक्र, पर हिते नेणनि जो ज़िक्र अची वियो आहे। ककर मंझि कपार झुड़ नेणऊं न लहे, इहो जेको शेर आहे या इन क़िस्म जी जेका ॻाल्हि आहे, इन क़िस्म जो जेको मौज़ू आहे इहो बि सुर रिप जो आहे। या जाए न सॼो ॾींहुं हीअड़ो ओठीअ वॻ जी आहे, ओठी वॻ जी जेका ॻाल्हि आहे उहा बि असांखे सुर रिप में मिले थी। ऐं मां अॻु में बि हिकिड़ी वीडियो में इहो ॿुधायो आहे त लतीफ़ साईं उठ खे मुख़्तलिफ़ सुरनि में ॻायो आहे। मूमल राणे जे सुर में ॻायो आहे, उमर मारवीअ में ॻायो आहे। उमर मारवीअ जे दास्तान में मारवीअ खे खूह तां खणणु ईंदो आहे उमर, ऐं उठ ते चढ़ी ईंदो आहे। इहा बि अहम इंफॉर्मेशन तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। ऐं मुख़्तलिफ़ ॿिया जेके आहिनि सुर उन्हनि में बि उठनि जो ज़िक्र आहे, ऐं उठनि जा केतिरा ई नाला कुझु किताबनि में 21-22 नाला अचनि था त उठनि जे लाइ लतीफ़ साईं इस्तेमालु कया आहिनि। करहो बि हिकिड़ो नालो आहे उठ जो, ऐं तोॾो बि उठ जो नालो आहे। उठ खे मुख़्तलिफ़ उमिरियुनि जे हिसाब सां लतीफ़ साईं नाला ॾिना आहिनि। हीउ वॾो कमाल आहे लतीफ़ साईं जो, उनजे मुशाहिदे जो, उनजे तजुर्बे जो, उनजी इंफॉर्मेशन जो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त चीतारे चवंदा हुआसीं ॻाल्हियूं सभु सॼणे जो मुक़ाबिल थियासीं त वञणमि सभु विसरी, इहो जेको दस्तावेज़ आहे या इहो जेको मौज़ू आहे इहो बि सुर रिप जो मौज़ू आहे। आशा जो असां ज़िक्र करे आया आहियूं त अखियुनि जो ज़िक्र आशा में आहे। जा पसी पाण खे ताता नाह निमाज़, सभु विञाए साज़ तंहिंखां पोइ तकबीर चओ। हाणे इहो जेको फ़िक्र आहे या इहो जेको शेर आहे या इन क़िस्म जा जेके बि शेर आहिनि उहे बि सुर आशा जो हिसो आहिनि।
अहिड़े ई तरीक़े सां तन तस्बीह मन मणियो दिलि दंबूरो जिन। हाणे दंबूरे जो बि ज़िक्र लतीफ़ साईं इन ई सुर में कयो आहे, सुर आसा में, ऐं तन खे तस्बीह सां करार ॾिनो अथई। त हीअ जेको इंफॉर्मेशन आहे मां चाहियां थो तव्हां ताईं तव्हांखे हुजे त जीअं तव्हांखे लतीफ़ साईं जे बारे में ॻाल्हाइण में सवलाई थिए। हाणे जॾहिं असां लतीफ़ साईं जे ॿियनि सुरनि जी ॻाल्हि था कयूं त असां सुर आशा में जो इहो शेर ज़रूरु असांजे ज़हन में हुजणु खपे, मूंखे मूं पिरनि ॿधी विधो ॿार में वारो जेको फ़िक्र आहे उहो बि सुर आशा में आहे। मींहं या बरसाति जो जेको ज़िक्र आहे असांखे उहो लतीफ़ साईं जी शाइरीअ में मिले थो, सुर सारंग में मिले थो। संघार, मल्हार ऐं वल्हार इन जो ज़िक्र असांखे सुर सारंग में मिले थो। अहिड़े तरीक़े सां बहादुर गॾिया बहादुरे वारी जेका ॻाल्हि आहे उहा असांखे सुर केदारे में मिले थी। सुर केदारे में लतीफ़ साईं न सिर्फ़ु करबला जे मैदान खे सारायो, जे मैदान खे ॻायो आहे, उन जे जंग खे ॻायो आहे, असांजे इमामनि जे कैफ़ियत खे ॻायो आहे, उन जी बहादुरीअ खे सारायो अथऊं। उन जे जेको बहादुरीअ सां वेहण वारो जेका अदा आहे ऐं हक़ ऐं सच लाइ बीहण वारी जेका अदा आहे उनखे लतीफ़ साईं ॻायो आहे सुर केदारे में। ऐं ऋण गजो राड़ो थियो, इहा जेका ॻाल्हि आहे उहा सुर केदारे जी ॻाल्हि आहे। केदारे में लतीफ़ साईं तलवार ऐं तरार लाइ लफ़्ज़ खड़ग जो इस्तेमालु कयो आहे। इहो बि अहम सुवालु थी सघे थो, केरु पुछी सघे थो त तलवार लाइ लतीफ़ साईं सुर केदारे में ॿियो कहिड़ो लफ़्ज़ ॾिनो आहे, त उहो खड़ग आहे। ऐं इन सां गॾोगॾु ॿियनि सुरनि जे हवाले सां बि तव्हांखे इंफॉर्मेशन आहिस्ते आहिस्ते मां ॾींदो रहंदुसि मुख़्तलिफ़ वीडियोज़ में। ऐं लतीफ़ साईं जेको आहे मतो आहीं मछ थुला थो थूना हाणे, मूंखे हाणे शेर यादि अची वियो, इहो बि सुर ॾहर जो शेर आहे, मां अॻु में बयानु करे आयो आहियां। मतो आहीं मछ थुला थो थूना हाणे, तो जा भाई अछ सो तंहिं पाणीअ पुना ॾींहड़ा। ऐं सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले। हाणे इहो बि सुर ॾहर आहे। मुंहिंजे ज़हन में जीअं जीअं शयूं अचियूं ईंदियूं थियूं वञनि त मां तव्हां सां उहे शेयर थो कंदो वञा, त जीअं तव्हांजी इंफॉर्मेशन या तव्हांजी मालूमात अदब जे हवाले सां, ॿोलीअ जे हवाले सां इनरिच थिए। इन सां गॾोगॾु सतुर कज सितार आऊं उघाड़ी आहियां ढक जो ढकणहार ॾेई पांद पनाह जो, इहो बि लतीफ़ साईं जो सुर ॾहर आहे। ऐं बेशुमार लतीफ़ साईं ते असां वीडियोज़ में थोरो थको ॻाल्हाईंदा ईंदासीं। ऐं उमेदु आहे त अव्हांखे लतीफ़ियात जे हवाले सां ही अहम नुक़्ता सम्झ में बि आया हूंदा, अव्हांजी दिलि खे वणिया बि हूंदा, ऐं अव्हांजी ॼाण में इन्हनि नुक़्तनि सां इज़ाफ़ो बि थियो हूंदो, ऐं तव्हांजे लाइ इहा सहूलियत पैदा थींदी त अव्हां लतीफ़ साईं ते इंटरव्यू जे मरहले दौरान डेमो बि ॾेई सघो था, त ईअं ॻाल्हाए सघो था, तव्हां वटि जेतिरी इंफॉर्मेशन हूंदी त ॻाल्हाए सघंदो। ऐं जेकॾहिं लतीफ़ जे हवाले सां, उनजे शाइरी जे हवाले सां, उनजे शाइरीअ जे किरदारनि जे हवाले सां अव्हां सां ॻाल्हि ॿोल थिए त उन में बि अव्हां हिन इंफॉर्मेशन जे बुनियाद ते सुठे नमूने सां ॻाल्हाए सघो था। मोकिलाणी नाहे वरी कंहिं ॿी वीडियो में ऐं ॿिए कंहिं मौज़ूअ सां तव्हांजी सहूलियत जे ख़ातिर हाज़िर थींदासीं। जेॾां पेर तेॾां ख़ैर।